बादल कैसे रखे जन्नत साह कढियो हुई डायणे। मंजूर तुझी भलाई न में आहे त तू असांजा दुश्मन असांजे हवाले कर, न त नाहक भीड़ जी वेंदे। धमकी न बावल खान, धमकी न। तव्हां मुझे तॾे ते आया आयो, तव्हां जे लाइ इज्जत आहे। ही धमकी न मंजूर, तोखे समझाणी आहे। जे न समझे न त तुंहिंजो हशर भी उन्हनि सां गॾु पूरो थींदो। बावल खान, मूं दर हू लड़ी आया आहिनि, मां उन्हनि खे पनाह ॾिनी आहे ऐं तव्हां हली आया आहियो। तव्हां जी भी मूं वटि इज्जत आहे। जे इज्जत करीं थो त वञ उन्हनि खे वठी अच। तव्हां ई उन्हनि जे विच में ॻाल्हियूं थींदियूं। जेकॾहिं हू ॾोही थिया त तव्हां जे हवाले कंदुसि। तूं ॻाल्हियूं कराईंदे? अड़े रे, तुझी औकात छा आहे मुंहिंजे साम्हूं? मञा थो त तव्हां मूंखां हैसियत में वधीक आहियो, पर इहो न विसारियो त 4 घर मूं सां बि गॾु आहिनि। पाण सां गॾु उन्हनि चइनि घरनि जो बि ख़ैर घुर। सियाणो थी मंजूर, सॼण थी उन्हनि जो। ज़िद खे छॾ, छो ॿिनि ॼणनि जे करे सभिनी खे खुआईंदो? बस बावल खान, बस। जेकॾहिं तव्हां खे जहिड़े ते शौक़ आहे त मारे वञे मूंखे। ओ तुंहिंजो इहो शौक़ हाणे ई पूरो था कयूं। तूं मूं मथां गोली हलाईंदे, हण गोली त साह त न पूरे छॾाए। वॾो आयो आहे मूं मथां हथियार सिधो करण वारो। मरंदे मंजूर, मरंदे। हाणे तुंहिंजी लाश जे मथां कदम रखी असीं मोर ऐं माई मरियम खे पधी खणी वेंदासीं। ॾिसूं त तूं असांखे कीअं थो रोकी। असां वरी ईंदासीं, तूं तयारी करे छॾजां। जो कमदार, बादल कैसे रखे जन्नत साह कढियो हुई डायणे। तू हिते घर जो कम करण आई या छातियों पर चोरी करण आई आई? कौन थी चोरी क्या तुझी? ये जेके तुझा सोन जा घड़ा ठया पिया आहिनि घर में, चोरायूं थी वञा। अड़ी खुदाए तरसी कर बुॾण जड़ी। अरे ठयो, हेॾा होॾा जो ख़बरूं छॾ, जल्दी घर जो कम चॾाए वठ। वो कर निकरण जी। छॾायां थी तुंहिंजो इहो कमु कार। आई हेॾा 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 एॾे वरी काॾे थी वञी? अरे चई जो त कमु कार छॾाए त पोइ वञा न, अॻ में अंदरियो कमु छॾायां त पोइ ॿाहिरि अची कयां। अदी अलाह वसाई छा हाल अथई? मैं वॾी का साड़ सड़ी आई हिन वक्त मुखे याद अदी अल्लाह बचाई जी चवां दी। ॾिस मैं ॾिस, इहा थई दिल जी साफ़, कीअं थी मुंहिंजे दिल खे पढ़ियो वठे। ऐं तूं ही साड़ सड़ी। हा मां साड़ सड़ी आहियां, बाक़ी हीअ मखण जो चाणो अथई, चाणो। इहा ख़बर तव्हांखे जल्द पइजी वेंदी, जल्द। पर चङो हाणे हले हले वञी घर जो कमकार कर। तू ते कम करण आई या मुंहिंजी गिला बीठी आहे रुगो गिलाऊं कंदी? हल हाणे 2 मिंट भी हिकिड़ो साह पटण नथी ॾे पई। कयां थी कम, कयां थी, विझां थी तुंहिंजे मथे में धूड़। हल हाणे हल, धूड़ थी विझे। ॻाल्हाए त थी।
अदी जन्नत भला कम कार जे लाइ तोखे का ॿी माई कोन थी मिले छा जो हिन खे वठी बीठी आई रह आई अदा खोड़ मायूं सॼे ॻोठ वारियूं मूंखे त मिनतियूं थियूं कनि पर छा कयां हिन भागी आई अची पेरनि ते किरी पई हथ ॿधसि चयसि बुख था मारूं खाधे पीते जे लाइ कुझु कोन्हे अदी मूंखे रख हाय अदा तोखे छा ॿुधायां तोखे त ख़बर आहे न आऊं आहियां अलाह लोक सबसि तरस अची वियमि खणी निमुई खे रखियमि हा दी उहो त ॾिसण में अचे थो हा दी हा तोखां वधीक हिते अलाह लोक ॿी कान हूंदी भले वॾी अलाह लोक जीअर ई पड़ था पवनि माईअ ते ऐं कुझु अखियूं खोलियो तूं इहे कान सुधरदी हाणे वॾो नीयर खणी तोखे ॿधे विच आगुर ते जेसी न ॿधंदसि न तेसी मूंखे बि सुख कोन ईंदो हल हाणे हल काम कर आए त सुख नसीब कोन थींदी पर मोए बि सुख नसीब कोन थींदी हा तोखे वॾो सुख नसीब थींदो निभागी गल हली आ ॻाल्हाइण में वरी बंद कई तो के अकबर मुंहिंजी किस्मत में धिका ई धिका लिखियल आहिनि किस्मत चङी तॾहिं ठहंदी आहे जॾहिं कंहिं चङे सां हथ मिलाइबो आहे तव्हां सहारो वरितो इगड़ियुनि जे गुॾे जो इगड़ियुनि जो गुॾो मुंहिंजो मक़सदु त तव्हांजो सौट छा सट सही सघंदो जानवर जी जेकॾहिं तव्हांखे जानवर मां जान छॾाइणी हुई त पोइ मूं जहिड़े कंहिं गभरू जवान जे खुले ते हथ रखी छा मक़सदु आहे तव्हांजो अकबर एतिरी अञाण बि नाही जो मां तव्हांखे मक़सदु सम्झायां मां एतिरी हसीन बि न आहियां जो तव्हां मुंहिंजे करे जानवर सां फिटायो मां ॻाल्हि कंदो आहियां खुली दिलि सां तो तरफ़ हथ वधाइण में मुंहिंजा ॿ मक़सद आहिनि मां तव्हांजे मक़सद जी हासिलात लाइ ताश जे पतनि जी राणी कोन बणजंदसि निकिरी वञ मुंहिंजे घर मां इन खां पहिरीं जानू तोखे ॾिसे ऐं नओं तमाशो करे सोचे वठ मारिया मूंखे ॾेखारण में तुंहिंजो नुक़सानु आहे उहो मां ई शख़्स आहियां जेको जानवर जहिड़े चिन मां तुंहिंजी जान आज़ादु कराए सघे थो मूंखे ठुकराए न सॼी उमिरि हिन घर में खाणे वांगुरु पीड़जंदी रहंदी आहियां तकड़ न आहे सोचे वठ वरी मां ईंदुसि अदी ॻाल्हि ज़िद में अची वई आहे जेकॾहिं छोरी अरबेली जो रिश्तो रब्बू लाइ वठी ॾींदी न त मुंहुं घुरी मिठाई ॾींदीसांइ ओ अदी तूं मुंहुं घुरी मिठाईअ खे छॾ रुगो तूं हथ खे हलाए तूं आजो खीसा सखणा कयूं हथ खाली कयूं बीठी हाणे इन्हे ते त कमु कोन थींदो माई न हथ खाली आहिनि न खीसा खाली आहिनि पैसनि सां भरे छॾींदीसांइ सिर्फ़ तूं मूंखे एतिरो ॿुधाए त सत भिराई खां इहो रिश्तो कढी सघंदी अड़ी भागुल इहो त मुंहिंजे खाॿे हथ जो खेल आहे खाॿे हथ जो पर मूं त ॿुधो आहे रिश्तो पको थी वियो आहे अरबेली जो मौलादास सां ओ माई इहो कूड़ा सरासर कूड़ा तुंहिंजा खाली पीली कन भरिया अथऊं न माई इहा ॻाल्हि सची अथई मां सॼो ॾींहुं उन घर में पई थी जुतियूं घसायां हाणे जे रिश्तो पको थिए हा त मूंखे ख़बर ॼण न पए हा बाक़ी इहा छोरी जेका राणी अथई न इन्हे तोखे साड़ण जे लाइ ॻाल्हि कई हूंदी तूं वरी उन ॻाल्हि खे ॻंढ ॾेयूं वेठी आहीं रिश्तो अञा न ठही थियो बाक़ी हाणे जॾहिं तूं डर कंदीअ पोइ मता रिश्तो पको थी वञे न मुंहिंजी डर न आहे अदी तूं रुगो ॻाल्हि खे चोर हाणे ईअं कीअं मां ॻाल्हि चोरियां जेसी ताईं मुंहिंजे हथनि जी खारस ख़तम न थींदी तेसी ताईं ॻाल्हि कान हुचरंदी भागुले अदी ही तुंहिंजी मिठाई आहे हा
इए भागुल इए पर रिश्तो थियण खां पोइ वात घुरी मिठाई मिलंदई। हाणे इहो ॿुधाए त कॾहिं थी रिश्तो पको करे ॾी? हाय जहिड़ी वाइड़ी तोखे ॿुधो हो में तेड़ो ई ॾिठो। ओ माई पहिरियों त मां हमज़े जा ऐं सत भिराईअ जा कन भरींदसि जन्नत जे ख़िलाफ़ इन घर जे ख़िलाफ़। हुननि खे बि त ख़बर पए न त हो पंहिंजे छोरीअ खे ॾिजो पिजो ॾिसी वाइसी बाहि में था उछलनि पिया। जॾहिं हुननि खे इहा पक पवंदी त पोइ असां ॾे रिश्तो फेराईंदा होॾो कट थींदी। ये टेकड़ बेकड़ मां न ॼाणिया। तू जेतिरा पैसा चवंदी मां ओतिरा ॾींदीसांइ। बस हाणे जेतिरो जल्दी थी सघे त मूंखे रिश्तो पको कराए ॾे। हाणे छॾ घणे ड्रेग खे। जेसी ताईं मां कमु पको नथी कयां न तेसी ताईं तूं पंहिंजे वात खे बंदि रखजांइ वात खे। ईअं न थिए त छोरी राणी ॿुधी वठे ऐं ठहियल कमु ड्रही वञे। चङो हाणे मां हलाए थी। राणीअ खां ॻाल्हि लिकाए रखजांइ। राणी आहे मुई जो अरबेली जो रिश्तो रबूअ सां थींदो। मोर खे थोरो सहारो मिलियो आहे। इहो जेको ॻोठ रहंदो न इहो जल्दी छॾे कोन करंदो, इते ई हूंदो। ॿार खे हाणे शेर खान ठिकाणो ॻोल्हे करिणो आहे। शेर खान जो ठिकाणो मूंखे सुझे थो। अॼुकल्ह हू जिथे रहंदा मां ॾिसी आयो आहियां। पोइ ॿुधाए न जल्दी। गिदड़ कंदा शींहं जो शिकार, दुनिया ॾिसंदी। असां गिदड़ आहियूं, तूं शींहं। पोइ उन राति शेर खान खे ॾिसी तूं पंहिंजा पेर पे ते छो ठाया अकबर? वॾे में वॾो गिदड़ तूं आहीं। कमाल वो तो चवे ज़ुबान संभाले ॻाल्हाए। हथ कढ अकबर। सुठो न थी। हल पर तूं छॾिन ॾिसो भले ज़ोर मां कन ॿई ॼणा हथ कढ चवां थो। हा मां तो चवां ॿीहर मूं साम्हूं अखियूं मिलाई थी न दोड़ा कढी विझंदो मैं। हेठ अकबर हे तुंहिंजी बादशाही न जो दोड़ा कढंदे। डर मां तो चए मुंहिंजे खिंजे खे टर चाहे होश मां न कढ त कल्ह न ते पूरो। कमाल हिन जो गिदड़ वारी बबिजू अथई। इनो छॾ हिते। अचनि पिया कमेरी खां सलाह कयूं। जॾहिं हिन में को अरकान हुजे हा त रस मूंखे कोन घुराया पाण वटि। छॾी त धूड़ पाए हलिया। इहा मुसीबत हिते बि पहुची वई छा सत भिराई? हुते त असांखे तड़ाए कढाई, हितां बि कढाई दिए लाइ छा? अरे हमज़ा चरिया हिते रिश्ते जी ॻाल्हि थी हले। छोकिरो मौलादाद पंहिंजी अरबेलीअ खे पसंदि थो करे। ईअं सम्झ त हिन घर में असांजी पाड़ पकी आहे। भाॼई मां तोखे ईअं कान थी चवां त तूं माई भागन भरी खे कम ते न रख। उहो भले हिन घर में अचे, हिन घर जो सॼो कमु करे वञे, पर उनखे माई सत भिराई सां मिलण न ॾेई। आउं बि का वाइड़ी या नंढड़ी ॿार कान आहियां जो हू इहे मुंहिंजे घर में ईंदी आई। उहा माई भागन भरी तुंहिंजी अखियुनि में ईअं धूड़ विझी वेंदी तोखे ख़बर बि न पवंदी। धूड़ थी विझे ऐं पाण हुनजे मुंहं में धूड़ विझंदीसांसि। भाॼई इहो ई त मां चाहियां थी त हिन माई भागन भरीअ खे तूं मथे में धूड़ विझी मोकिलीसि घर त जीअं हिन घर में ॿीहर पैर ई न रखी। हाणे घर में न ईंदी त घर जो कमकार केरु कंदो? मूंखां इहो घर जो कमकार कोन थो पुॼे। जेसिताईं अदा मौला दादा जो निकाह थिए तेसी ताईं जेकॾहिं घर जो कमु कंदीअ त लही कान वेंदीअ। हा तूं त चई थी न त आउं राति ॾींहुं छेड़नि में बसि पई हुजां। भाॼई मुंहिंजी तोसां का बि दुश्मनी न आहे, न ई मां तोसां हिते बहस करण आई आहियां। मूं जेको ॿुधो उहो मां तोखे ॿुधाइण आयसि। माई भागुल हिन रिश्ते जे लाइ लख रुपया ख़र्च करण लाइ बि तयारु आहे। ऐं जेकॾहिं माई भागन भरीअ खे लख मिली वञे न त हूअ सह खे ऊंधो ऐं ऊंधे खे सह करण में देरी कान कंदी। किथे ईअं न थिए जो तुंहिंजो ठहियल रिश्तो बिगाड़े छॾे। भागन भरी खे हाणे सत भिराई जे पाछे ताईं बि पहुचण आउं कान ॾींदुसि। बसि कुझु ॾींहं इहा कोशिश कर। निकाह थियण खां पोइ सभिनी जा हथ कटिजी वेंदा। माई सत भिराई बि का सवली राज़ी थींदी छा? हाणे
तंहिं खां ई चए थी त 10 लखनि जी दोहरी ठहराए ॾियो। अदा वारनि वटि कहिड़ी पैसे जी खोट आहे, सॼी उमिरि पैसो गॾु कयो अथऊं, हिकु छा 10 दुरियूं ठाराए ॾींदसि। घर जूं ख़बरूं पंहिंजे भाइरनि खे पहुचाए आई आहीं। जॾहिं तूं भागन भरी वटि वञी जुतियूं घसाई थी, जेकॾहिं मां पंहिंजे भाइरनि ॾे वयमि त छा थी पियो, तोखे छो तो ॾुखियो लॻे? बस छोरी बस, हाणे घिटी में तमाशो न कर, हल घर। मां त घर ई वञा पई, तो ॻाल्हि शुरू कई। हाणे जेकॾहिं मां थी चवां त मां वात थी अड़ा, ॾाढी ॻाल्हि तोखे ॾुखी थी लॻे? हाणे हल घर, अचई तो रुस्तम, लाहे न पुठी ता खल। राणीअ जा पर निकिरी विया आहिनि, वरी उनखे घर में क़ैद करणो पवंदो। जन्म शेर खानी जबल के इते ही ॾिठो, पर शेर खाना रा एतिरा बेवकूफ़ न आहिनि जो हिक ही जगह ते महीना जा महीना रहनि, जगह मटाए विया हूंदा। यार तव्हांखे छा सम्झाया आहे? थकाए बि थो थई पड़े मुड़ुस खे बा, पर ॻाल्हि ॿुधो, 2 महीना त छा 2 ॾींहं बि किॾे नथा रही सघंदी। वो छा सलाह है जानू? जॾहिं शेर खान खे पाण हथ न कयो त पोइ भाऊ अकबर जा मूंखे बि रस वॾो लत हणी कढी छॾींदो। सिर्फ हिक चक्कर साम्हूं अचनि, या मरंदासीं या मारींदासीं, पोइ ते पेर न हटाईंदासीं। कमाल फड़कियूं न हण भाऊ, जल्द हिक ॿिए साम्हूं अची वेंदासूं, पोइ ॾिसंदुसि त टोमी केतिरो दम आहे। अरे दादा यार मां पाण तोड़े पियो अचां, हल्को सामान लो तड़े न यार ख़बर फ़कीर, हाणे तोखे 1 रुपए जी बौधर कान मिलंदी। न को कंहिं शादी मुरादीअ जो आसरो, तूं बि ओधर में रुपयो न ॾींदे त भला किथां खाईंदासीं? तव्हांखे खाराइण जो को मूं ठीको त न खयो आहे न? बाबा ओधर 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 पिया घुरूं, ओधर जी मात मुई कान्हे। ओधर उहा हूंदी आहे जेका खाइण खां पोइ ॾिनी वञे। तव्हां खणो ई खणो था, ॾियण खां असुल कसम खणी छॾियो अथव। हलड़े अबा इमदाद, रुगो इहो ॿुधाए, अॻ में असां तुंहिंजो कुझु खाधो आहे छा? बेली खुदा खुदा कर, खुदा खुदा कर। खोलियां खातो? हल दुकान ते पुराणा खाता खोले ॾेखारियां। पुराणा खाता खोले छो थो असांखे शर्मसार कराए, जॾहिं चईं थो त हूंदा। अबा पुराणो हिसाब इहो खाते ते चाढ़े छॾिजांइ, मां 2 ॾींहंनि अंदरि तुंहिंजो हिसाब पूरो सिधो कंदुसि। ऐं हाणे हल मूंसां, मूंखे नओं सामान ॾे ऐं पोइ खाते ते खणी चाढ़े छॾे। जेसी ताईं अॻियों हिसाब न मिलंदो ओसी ताईं रुपए जी बौधर न कंदो मां। हल तां हल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अकबर ॻाल्हि कर, न्यापो करे घुराए अथई, ख़ैर त आहे? हिननि ॿिन्ही जे साम्हूं मां तोसां दिलि जी ॻाल्हि नथो करे सघां। अकबर अॼु ताईं असां का बि जुड़ी न आया आहियूं। ॻाल्हि इहा न आहे पहले, पर जानवर सां मूंखे पंहिंजे मुंहुं ॻाल्हाइणो आहे। अकबर वरी मूंखे धोखे ॾियण सोचो अथई छा? न जानू, हाणे धोखो न, पर भले कमल तां तोर पासे ते बीहो त हुन पर खे ॾिसां। बस हलो। हा हाणे ॿुधा, तो जेका मूंसां पहिरियां सलाह कई न, उन कम में मां तोसां साथ ॾियण लाइ तयारु आहियां। जॾहिं रसेवा खे तुंहिंजे हथ मां निकिरी जानवर जिंद जे हथ में आई आहे, तॾहिं तो साथ ॾियण सोचियो आहे। एतिरो वक़्तु वियो न जानू, पर मूंखे हाणे ज़िंदगी भर तो मथां इतबार न थींदो। पहिरियां रेस चयो, उन सां सचाई कयमि। जेकॾहिं हाणे तव्हां हथ मिलाईंदव न, तव्हां सां बि सचाई कंदुसि। अरे अकबर, कूड़े माण्हूअ जे सचाई ते केरु इतबार कंदो? ज़बान संभाले ॻाल्हाए जानू।
कूड़े हूंदे तूं बस अकबर बस ए अखियूं कुल करे मुंडे न निहार जानू जिन्न थाई जिन्न तो खबर न आहे त जानू जिन्न जंहिंजे पिया पए उनखे मारे जा खारे तूं पंहिंजो ख़ैरु कर पंहिंजो जॾहिं ॾमिरजी पियुसि न त तुंहिंजो आख़िरी ज़िंदगी ॾियार हूंदी आख़िरी मरंदो रेस खां पहिरियां हे मरंदो